अस्सलाम वालेकुम सगत मां जो पंजो मासात डीएम बिरोही तव्हां ॾिसी रहिया आहियो डीएम बिरोही 7 यूट्यूब चैनल। अच्छा, अॼु मां जे लाइ हिकु बहितरीन मालूमाती वीडियो खणी आयो आहियां। वीडियो खे मुकमल ॾिजो शुरू खां आख़िर ताईं त जीअं पूरी ॻाल्हि खे तव्हां सम्झी सघो। अच्छा, हीअ वीडियो हिन वीडियो जो उनवान जेको आहे, जेको तव्हां ऑनलाइन का शइ ऑर्डर कयो था कंहिं बि वेबसाइट खां, उन खां का शइ अगरि ऑर्डर कयो था त ओॾां उन खे वापसि कीअं कंदो, वापसी करण जो तरीक़ो कहिड़ो आहे। घणा माण्हू छा कंदा आहिनि जो अगरि का शइ ऑर्डर कंदा आहिनि पोइ उन में को फॉल्ट हूंदो आहे, भॻल हूंदी आहे, टुटल हूंदी आहे, या उन्हनि खे पसंदि न आहे हूंदी, या जेका शइ उहा ऑर्डर कंदा आहिनि उहा उन्हनि खे न आहे मिलंदी, ॿी मिलंदी आहे। पोइ उहे वीचारा थोरो कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि, परेशान थी वेंदा आहिनि त हाणे इन खे वापसि कीअं कजे। हीअ उन्हनि जे लाइ वीडियो आहे, वीडियो खे सॼो ॾिसिजो। अगरि हींअर ताईं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं बेल आइकन खे बि दॿायो, जीअं मुंहिंजी हर अचण वारी जेकी नई वीडियो आहे उहा सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुचे। त वीडियो खे शुरू कयूं था। अगरि तव्हां का शइ noon.com खां अगरि तव्हां का शइ ऑर्डर कयो था, उहा अगरि तव्हांखे मिले थी ऐं तव्हां उनखे अनबॉक्सिंग कयो था, खोलियो था, उनखे खोलियो था त उहा तव्हां ॾिसो था त उन में को फॉल्ट आहे, या उहा भॻल आहे, टुटल आहे, या तव्हांखे पसंदि न आहे। हाणे तव्हां छा था कयो त सोचो था, परेशान थी था वञो त हाणे इनखे वापसी कीअं कजे। सो तमामु सवलो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि इनखे वापसि करण जो। सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजे मोबाइल में अचो, उन खां बाद तव्हां नून जी एप्लीकेशन खे खोलियो, उन खां बाद तव्हां माई अकाउंट जो ऑप्शन ईंदो, उन माई अकाउंट में वञो। माई अकाउंट खां बाद मथां ई मथां हिकिड़ो तीर जो निशान हूंदो, उते लिखियलु हूंदो रिटर्न्स में वञण खां पोइ तव्हांखे रीज़न सिलेक्ट करिणो पवंदो, त माना तव्हां छो था वापसि कयो। तव्हां रीज़न्स ते क्लिक कंदो त उते इलाही सारा ऑप्शन खुली ईंदा, उन मां तव्हां खां पुछंदा त तव्हां वापसि छो था कयो, पोइ तव्हां उन्हनि खे रीज़न ॿुधाईंदो। रीज़न में खोड़ सारा ऑप्शन उहो ॾींदा आहिनि, खोड़ सारा तव्हांखे ऑप्शन ॾींदा, उन ऑप्शन में को हिकु ऑप्शन तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे। त जीअं ई तव्हां उन ते रीज़न्स ते क्लिक कंदो त ऑप्शन सभु खुली ईंदा। इन खां वधीक अञा ॿी का डील ॾिसां पियो, या मां इन खां वधीक ॿी का ऑफर ॾिसां पियो, या मूं पंहिंजो माइंड चेंज करे छॾियो आहे, या जेका शइ मूं ऑर्डर कई आहे मूंखे मिली जेकी आहे उहा मुख़्तलिफ़ आहे, मूं ऑर्डर कुझु ॿियो कयो आहे, या जेको कलर मूं ऑर्डर कयो आहे हीअ कलर उहो मूंखे न आहे मिलियो। माना अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ जेके से रीज़न तव्हांखे शो थींदा, उन में तव्हांखे हिकिड़ो सिलेक्ट करिणो आहे। मसलन मां सिलेक्ट कयां थो आइटम कंप्लीटली डिफरेंट व्हाट वाज़ आई ऑर्डर्ड। इन जो मक़सदु इहो आहे त मूं जेको ऑर्डर कयो हीअ त सॼो मुख़्तलिफ़ आहे, मूं ऑर्डर कुझु ॿियो कयो, हीअ मिलियो कुझु मूंखे ॿियो आहे। जीअं ई तव्हां रीज़न खे क्लिक कंदो, रीज़न खां पोइ तव्हांजे हेठां ॿियो ऑप्शन, जेके शयूं तव्हां ऑर्डर कयूं आहिनि उहे सभु, जेके शयूं तव्हां ऑर्डर कयूं आहिनि उहे सभु शयूं हेठि ईंदियूं। पोइ उन मंझां जेका आख़िर में शइ तव्हां ऑर्डर कई हूंदी उहा सभ खां मथे हूंदी। माना जेका बि तव्हांखे शइ वापसि करणी हुजे उन ते वरी टिक कंदो। जीअं ई टिक कंदो त पोइ हेठि वरी लिखिजी ईंदो कंटिन्यू जो ऑप्शन ईंदो नीरनि अखरनि में। जीअं ई कंटिन्यू खे क्लिक कंदो तव्हांजी रिक्वेस्ट जेकी आहे नून वारनि ॾे हली वेंदी, ऐं तव्हांजे मोबाइल में मैसेज ईंदो, ऐं ईमेल ते बि मैसेज ईंदो, ऐं उते बि तव्हांखे स्क्रीन शॉट ते लिखिजी ईंदो त तव्हांजी जेकी रिक्वेस्ट आहे उहा असां वटि पहुची चुकी आहे, ऐं इनशाअल्लाह जल्दी असांजो नुमाइंदो तव्हां सां राब्तो करे जेको तव्हांजो वापसी वारो सामान आहे उहो तव्हांखां खणी वेंदो। ऐं 2 खां 3 ॾींहंनि जे अंदरि जेकी तव्हांजी पेमेंट आहे, जेके तव्हांजा पैसा असां ऑनलाइन कटिया या मसलन तव्हांखां कैश वरिता, उहे तव्हांखे 2-3 ॾींहंनि जे अंदरि मिली वेंदा। सो हीउ सफ़ा सवलो ई तरीक़ो हुयो जेको ऑर्डर वापसि करण जो। सो अगरि तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। डीएम बिरोही 7 मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे।